बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 से सबक छठा पढ़ेंगे, जिसका उन्वान है मलाखड़ो। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक छहूं, मलाखड़ो। असांजे मुल्क में बहादुरीअ ऐं पहलवानीअ खे हमेशह इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। पोइ छो न उहा पहलवानी घोड़े सवारीअ जी खेॾ हुजे या बार खणण जी ज़ोर आज़माई हुजे, या वरी कुश्ती ऐं मल्ह जी रांदि जो मुक़ाबिलो हुजे। जिस्मानी ताक़त जे इन्हनि सभिनी करतबनि खे साराहियो वेंदो आहे। हिन रांदि जे पहलवाननि पंहिंजी हुनर ऐं अंगबाज़ीअ सां हिन रांदि खे औज ते पहुचायो आहे। हीअ रांदि हिते आॻाटे ज़माने खां वठी खेॾी वञे थी। मीरनि जी साहिबीअ में मल्ह तरक़ी करे अहिड़े औज ते पहुती जो हाणे सिंध जी क़ौमी रांदि लेखी वञे थी। अॻु अमीर, सरदार ऐं वॾेरा मल्हनि जी वॾी इज़त कंदा हुआ। ॿियनि वॾनि मुक़ाबलनि में पंहिंजे तयारु कयल मल्हनि जो मुक़ाबिलो ॿियनि मल्हनि सां कराईंदा हुआ। शुरूआत में चूंड मल्हनि जो मुक़ाबिलो थींदो हो, पर पोइ जीअं रांदि खे अहमियत मिलण लॻी, तीअं मल्ह बि वधण लॻा ऐं आम माण्हुनि में पहलवानीअ जे ॾिसण जो शौक़ु वधियो। इन करे मल्हनि जा मुक़ाबिला अमीरनि ऐं वॾनि माण्हुनि जी दरबारी मैदाननि ऐं कोटनि मां निकिरी खुलियल मैदाननि में थियण लॻा। मल्ह जे अहिड़े मुक़ाबिले खे मलाखड़ो सॾिबो आहे। मलाखड़े में घणो करे मल्हनि जूं ॿ टोलियूं हूंदियूं आहिनि। ख़ासि तरह सां हिकिड़ी हूंदी आहे उतरादी मल्हनि जी टोली ऐं ॿी हूंदी आहे लाड़ी मल्हनि जी टोली। मल्ह पुठा उघाड़ा करे वॾियुनि सुथड़नि जा वर खुंजे वेहंदा आहिनि। पोइ हर हिक टोलीअ मां हिकु ॼणो पंहिंजे जोड़ सां संदरो कंदो आहे। जॾहिं संदरा ॿधी जोड़ियूं तयारु थी वेंदियूं आहिनि, त पोइ हर हिकु पासे मां हिकु झूनो मल्ह उथी ईंदो आहे ऐं मल्हनि जा संदरा छिकाए खेनि हथ विझाए परे थी बीहंदो आहे। मलाखड़े जे हिक ॿाहीअ में मङणहार दुहिलनि ऐं शरनायुनि ते मलाखड़े जूं धुनूं पिया वॼाईंदा आहिनि ऐं मल्ह हिक ॿिए खे वारा, जांठा, अड़ियूं ॿाहिरियां ऐं अंदरियां पिया हणंदा आहिनि। हिक जोड़ी ॿ मल्हूं विढ़ंदी आहे। जंहिं पोईं मल्ह दसी उन सरसी कई। पोइ जंहिं पासे जो मल्ह दसिजी पवंदो, वरी उतां हिकु मल्ह सरसी कंदड़ खां उन जी पलांद वठण लाइ अची संदरो ॾींदो। अहिड़ीअ तरह हिक मलाखड़े में हिकु ई जवान टिनि मल्हनि सां विढ़ी सघंदो। मलाखड़े जे मैदान जे चौधारी बेशुमार माण्हू अची गॾु थींदा आहिनि ऐं मल्हनि जा अंग ॾिसी पिया ख़ुशि थींदा आहिनि। मल्ह ऐं मलाखड़ो सिंध जी मक़बूल अवामी रांदि आहे।
जंहिं सां माण्हुनि खे विंदुर बि हासिल थिए थी त मल्हनि खे संदन ताक़त ऐं हुनर जी मञता बि मिले थी। हीअ रांदि न रुॻो सिंध में आहे पर इन सां मिलंदड़ जुलंदड़ रांदियूं ॿियनि मुल्कनि जहिड़ोक रूस, जापान ऐं अफ़गानिस्तान में बि खेॾियूं वञनि थियूं। मल्ह में ज़ोर ऐं अंग ॿई ॻाल्हियूं घुरिजनि। इन्हनि मां का बि हिकु ॻाल्हि यानी ताक़त या रुॻो अंग हूंदो त अहिड़ो मल्ह कामयाब न थींदो। चवंदा आहिनि त ज़ोर 32 रांदियूं खणे ऐं अंग 36 खणे, मतिलब त ताक़त ऐं हुनर ॿई गॾिजी हिक मल्ह खे सुठो नामवर मल्ह बणाए सघनि था। मलाखड़े में सरसी करण वारे मल्ह खे ॾिसंदड़ क़दुरु करे इनाम ॾींदा आहिनि। सुठनि मल्हनि ॾेखारण ते काफ़ी इनाम मिली वेंदो आहे। शुरूअ में इहे मलाखड़ा ईदनि बरातनि ते लॻंदा हुआ पर पोइ माण्हुनि जी ज़ौक़ शौक़ ऐं दिलचस्पीअ करे मलाखड़नि ॾाढो ज़ोर वरितो। ओलियान पीरनि ऐं फ़क़ीरनि जे मेलनि ऐं दरगाहुनि ते पिणु मलाखड़े जो रवाजु पियो। वॾनि मेलनि ते वॾा नामियारा मल्ह ईंदा आहिनि ऐं नंढनि मेलनि ते वरी नंढा मल्ह पंहिंजो फ़न ॾेखारींदा आहिनि। मलाखड़ो मेले जी सूंहुं सम्झियो वेंदो आहे। मलाखड़नि जिस्मानी क़ुवत ऐं तंदुरुस्ती सुधारण जे जज़्बे खे काफ़ी हथी ॾिनी आहे। इन करे मौजूदा दौर में मलाखड़नि खे वेतर वॾी अहमियत मिली रही आहे। हिन वक़्तु मल्ह खे बाक़ाइदे तरबियती रांदियुनि मां हिकु रांदि बणाइण जी कोशिश वरिती पई वञे। हुकूमत बि मल्ह खे क़ौमी रांदि जो दर्जो ॾेई रही आहे। वॾनि क़ौमी ॾींहंनि ते जिते ॿियनि जिस्मानी करतबनि जा मुक़ाबिला कराया वञनि था उते मल्ह जो मुक़ाबिलो बि ज़रूरु शामिलु हूंदो आहे। उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं कुश्ती ऐं बॉक्सिंग जी रांदियुनि वांगुरु हीअ रांदि बि फ़नी एतबार खां दुनिया में मशहूरु थी वेंदी ऐं हिन रांदि जा आलमी मुक़ाबिला थींदा।